नाज़िन कश्मीर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरी एक्शन कमेटी के चेयरमैन हाकिम अली भट्टीअ के सॾ ते रैली कढी वई, जेका नादरा ऑफिस का डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ताईं पहुती। उन हवाले से वधीक रिपोर्ट करे रहियो आहे एसएस न्यूज़ जो रिपोर्टर गुलसुमरो। जी बिल्कुल, जीअं त असीं इन वक़्तु मौजूदु आहियूं कश्मीर इंडस हाईवे प्रेस क्लब अॻियां। कश्मीर में वधंदड़ बदअमनी, चोरियूं, अगवा बाराए, तावान फुरूं जे ख़िलाफ़ शहरी एक्शन कमेटी कश्मीर जे चेयरमैन हाकिम अली भट्टी ऐं अॻवाननि पाकिस्तान अमन रैली जे नाले सां हिकिड़ी रैली कढी आहे। वधीक असां सां शहरी एक्शन कमेटी कश्मीर में जा चेयरमैन ऐं अॻवान मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल ताकि उन्हनि जो छा चवणु आहे। जी, असी एक्शन कमेटी के तरफों कश्मीर के तरफों अज सजे शहर के सॾ ॾिनो अमन अमान जी बहाली लाइ। पोइ सभई असांजा दोस्त शरीक थिया आहिनि। कश्मीर में अमन अमान की सूरत हाल सही कोन्हे, उन लाइ असीं SSP साहब को मुतालबो कयूं था त महिरबानी करे कम कश्मीर जो अमन बहाल कयो वञे। ही पुरअमन एहतजाज जो पाकिस्तान अमन रैली के नाले से असां नादरा चौक का थींदा करें डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब के साम्हूं पहुता आहियूं। मुतालबो एक कश्मीर ज़िलो बदअमनी की बाह से भरी रो आहे। रोज़ानो फुरूं, धाड़ा ऐं मुख़्तलिफ़ वाक़ियात हिते कश्मीर के अंदर रूनमा थियनि था। कश्मीर पुलिस बिलख़ुसूस SSP कश्मीर साहब आराम जी निंड सुतल आहिनि। असीं शहरी एक्शन कमेटी की तरफों रैली करी वही है। यो अमन अमान की सूरत हाल जी असां डिस्ट्रिक्ट में सफ़ा बिगड़जी चुकी है। SP साहब असो सफ़ा निंड पो है। असां पुलिस के जगाइण के करे अज जी पुरअमन रैली कढी है। असो मुतालबो है कि खुदारा असांजे डिस्ट्रिक्ट कश्मीर में अमन अमान बहाल किया वञे।